हिते ज़िक्र कयूं था बरसात जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। अवां ॿुधायूं पिया कंबर, शहदादकोट, मटियारी, उॾेरोलाल, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे। कुबो सईद खान, टंडो रहीम खान, काछे ऐं खीरथर में ज़ोरदार बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई, गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। आगाह कयूं पिया अवां खे अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। वधीक अवां खे ॿुधाईंदा हलूं त कंबर, शहदादकोट, मटियारी, उॾेरोलाल, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में बि वसकारो थियो आहे। कुबो सईद खान, टंडो रहीम खान, काछे ऐं खीरथर में ज़ोरदार बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई, गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। सिंध जे राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो थियो आहे, जंहिं सबबि मौसम खुशगवार थी वई। कोरंगी, मलीर, रंचोड़ लाइन, नुमाइश गार्डन, मेरान टाउन ऐं एमए दिना रोड ते बि बरसात पई आहे। बरसात जे हवाले सां लास्ट खे आगाह कयूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। कराची जे हवाले सां लास्ट खे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। कोरंगी, मलीर, रंचोड़ लाइन, नुमाइश गार्डन, मेरान टाउन ऐं एमए जिना रोड ते बि बरसात पई आहे। कंबर, शहदादकोट, मटियारी, उॾेरोलाल, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में बि वसकारो थियो आहे। कुबो सईद खान, टंडो रहीम खान, काछे, खीरथर में तेज़ बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। अवां आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। कराची जी सूरतहाल जे हवाले सां असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजराणी। बशीर, आगाह कजो बरसात जे हवाले सां छा सूरतहाल आहे कराची शहर में? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्त बि जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां जेको बरसात आहे उन जो सिलसिलो जेको आहे हींअर बि हलंदड़ आहे। मौसम त ख़ुशगवार थी वई आहे, पर जॾहिं तेज़ बरसात पवे थी पई तक़रीबन 10 खां 15 मिंट जेकॾहिं बरसाति पवे थी पई त उन्हनि इलाइक़नि में जेको आहे उहो पाणी बीहजी वञे थो। पाणी बीहजी वञण करे शहरी जेके आहिनि उहे वधीक परेशान थी वञनि था। हिन वक़्त बि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जीअं सदर वारो इलाइक़ो आहे, डिफेंस आहे, माड़ीपुर आहे, क्यामाड़ी वारा इलाइक़ा आहिनि, गुलशन इक़बाल वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में शारा फैसल उते जेको बरसाति जो सिलसिलो आहे उहो हिन वक़्त बि जारी आहे। तक़रीबन 10 मिंटनि खां पोइ वरी कलाक जो वक़्तु थिए थो, वरी बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वञे थो। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ बशीर संजराणी। आगाह कयूं पिया नाज़रीन खे अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ किथे हल्की बरसात थी रही आहे। इन हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया त कुबो सईद खान, टंडो रहीम खान, काछे ऐं खीरथर में बि ज़ोरदार बरसात सबबि गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। बरसात जे हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फिरोज़ बबर खां। फिरोज़, छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां, कहिड़ी सूरतहाल आहे हैदराबाद जी? केॾीमहिल तेज़ केॾीमहिल हल्की बरसाति पवण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। जॾहिं त बरसाति पवण खां पोइ गर्मी जो ज़ोर जेको आहे उहो टुटी पियो आहे। हैदराबाद में हिन वक़्तु थधियूं हवाऊं हली रहियूं आहिनि, मौसम खुशगवार थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो त कुझु इलाइक़नि में पाणी बि बीठल आहे।
ऐं जॾहिं त अगरि ॻाल्हि कजे एस्को जी त जेको तेज़ बरसाति सबबु एस्को जी जेका बिजली सप्लाई आहे उहा उन सिस्टम मुतासिर थियो आहे। एस्को तर्जुमान जो चवणु आहे त एस्को रीजन जे 11 kV जा 126 फीडर जेके आहिनि उहे ट्रिप करे यानी बरसाति जेका आहे हिन वक़्तु हलंदी आहे सिंधड़ आहे एस्को रीजन में। ऐं उन जो जेको टेक्निकल अमलो आहे एस्को जो उहो पेट्रोलिंग करे रहियो आहे ऐं जेको सेफ्टी क्लियरेंस बादी जेका उन्हनि सभिनी इलाइक़नि जी बिजली बहाल थी सघंदी। जी ठीक है, वरी मेहरबानी फिरोज़ तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति सबबु मौसम ख़ुशगवार थी वई आहे। सिंध जे राजधानी जे में बि नाज़ तव्हांखे ॿुधायूं पिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पई आहे। कराची जे हवाले सां तव्हांखे आगाह कयूं त कोरंगी, मेरान टाउन, एमेजिना रोड तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रिंछोड़ लाइन उते बरसाति पई आहे। बरसाति सबबु जेके केतिरा ई इलाइक़ा आहिनि उते बिजली बंदि थी वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया होॾां कंबर, शहदादकोट, मटियारी, उॾेरोलाल, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में बि वसकारो थियो आहे। कुबो सईद खान, टंडो रहीम खान, काछे ऐं खीरथर में बि ज़ोरदार बरसाति सबबु मौसम ख़ुशगवार थी वई, गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। आगाह कयूं पिया बरसाति जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति सबबु मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति सबबु मौसम ख़ुशगवार थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं जाम शोरो जी सूरत हाल मालूम करण जे लाइ सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फ़हद जावरी खां। फ़हद, बरसाति पई आहे, कहिड़ी सूरत हाल आहे, आगाह कजो। जी बिल्कुलु, ही कुझु ॾींहंनि जी घुट ऐं हस जी मौसम खां पोइ अॼु जेको आहे सो जामशोर में बरसाति पई आहे ऐं कुझु देरि जी बरसाति खां पोइ जेकी मौसम आहे उहा इंतिहाई ख़ुशगवार थी वई आहे। तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको बरसाति खां पोइ ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।